शियालमा काउंसिल जे सूबाई सदर अल्लामा नाज़िर अब्बास तकवी चयो आहे त मुल्क में माशी बहरान पैदा थी वियो आहे। बेरोज़गारी सबबि कराची में 3 ॼणनि आपघात कयो आहे, पर हुक्मरान खे फ़र्क़ु नथो पवे। कश्मीर ज़िले जे दौरे दौरान शहीद कासिम सुलेमानी जे 40 ऐं सेवन शरीफ़ जे शहीदनि जी वरसी मल्हाइण लाइ कश्मीर में शिया उलमा काउंसिल अॻुवाणनि सां गॾिजाणी करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त सेवन शरीफ़ वज़ीर आला सिंध जो शहर आहे। सेवन सां के 2 साल गुज़री विया, पर शहीदनि जे कातिलनि जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। शोहदाए 7 की भी हम बरसी मना रहे। 2 साल हो गए शोहदाए 7 के वाक़े को, और इस 2 साल के अंदर अब तक ना कातिलों का कोई पता है, ना सहूलतकारों का कोई पता है। वज़ीर आला का शहर है। इस मुल्क में बेदर्दी से तकरीबन कई हज़ार लोग मारे गए, लेकिन अफसोस की बात यह है कि रद्दुल फसाद बना, ज़रब अज़ब बना और कौमी एक्शन प्लान बना, लेकिन मैं समझता हूँ अब तक जो है वो मुजरिमों को अब तक जो है वो सजाएं नहीं मिली है। हुन चयो त इमरान ख़ान अवाम सां कयल वाइदा पूरा न कया। रियासत मदीना ऐं इंसाफ़ घरनि जे दरवाज़नि ताईं पहुचाइण जूं अॻकथियूं सही साबित न थियूं आहिनि। टंडो ग़ुलाम बरसां निज़ामाणी बस स्टॉप हैदराबाद बदीन रोड ते तेज़ रफ़्तार कार टायर राड टुटण सबबि रोड भरिसां उन खाई में कल्टी थी किरी पई, जंहिंजे नतीजे में बदीन जो रवासी मोहम्मद हनीफ़ जट सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतला ते हथ ते पुलिस हादसे वारी जाइ ते पहुची ज़ख़्मी खे सरकारी अस्पताल टंडे ग़ुलाम पहुचायो, जिते डॉक्टर ॿियो अमलो न हुजण सबबि ज़ख़्मी तड़पंदो रहियो। 1 कलाक खां पोइ वारसनि पहुची ज़ख़्मीअ खे बदीन पहुचायो। थारूशाह खां नौशहरे फिरोज़ वेंदड़ रोड खंडरात जो ॾेख ॾियण लॻो। हिन रोड समेत ॿिया रोड ठारूशाह खां भिरिया लिंक रोड, ठारूशाह खां कोड़ो उजण लिंक रोड, ठारूशाह खां भोटी लिंक रोड, ठारूशाह खां दलीपोटा लिंक रोड बि खंडरात जो ॾेख ॾियण लॻा आहिनि, जंहिं करे हादसा रोज़ु मामूल बणिजी विया आहिनि। शहरी आसपास जे इलाइक़नि जा माण्हू ऐं ट्रांसपोर्ट सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां नोटिस वठी रोड जी मरम्मत कराइण जो मुतालबो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।